संदन जो घराणे जो मुख्तसर तारुफ़ इरशाद फरमाईंदा। आला हज़रत इमाम अहले सुन्नत रहमतुल्लाहि ताला अलैहि जन जो मुबारक घराणो इल्मी, रूहानी ऐं दुनियावी एतबार सां ॿिन्ही एतबार सां रब करीम जल्ल वाला इन घराणे जे मथां पंहिंजा फज़ल फरमाया। दुनियावी एतबार सां बि अवां जो घराणो ज़मींदार घराणो हुयो। पाण पंहिंजनि किताबनि में पाण फरमायूं त अल्हम्दुलिल्लाह मां अल्लाह जे फज़ल खां गनी आहियां। इन जो इज़हार फरमायूं शुक्रन तहदीस नेमत जे तौर सां। ऐं इल्मी ऐं रूहानी जेको असांजो असल महवर ऐं मरकज़ आहे, उन एतबार सां ॾिठो वञे त साईं जन जा ॾाढा साईं हज़रत मौलाना रज़ा अली ख़ान रहमतुल्लाहि ताला अलैह जय्यद आलिम हुया ऐं आलिम हुअण सां गॾु हिकु ज़बरदस्त साहिब करामत बुज़ुर्ग हुया। अहिड़ी तरह सनन जा वालिद गिरामी हज़रत मौलाना नक़ी अली ख़ान रहमतुल्लाहि ताला अलैह जन पंहिंजे दौर जा ज़बरदस्त मुफ़्ती फ़क़ीह ऐं मर्ज उलमाओ अवाम हुया। ज़बरदस्त फ़तावा ॾिनऊं ऐं तंहिंखां अलावा अवां जी पंहिंजी आल मुबारक उहे पाण उलमा सगोरा आहिनि। त सॼो इमाम अहले सुन्नत रहमतुल्लाहि ताला अलैह जन जो घराणो मुबारक नेक घराणो इल्मी घराणो हुयो। पाण पठान ख़ानदान सां ताल्लुक़ रखंदड़ हुया ऐं संदन जो फैज़ हिंदुस्तान, अफ़गानिस्तान, अरब दुनिया ते जारी रहियो आहे। सोशल मीडिया सिंधी दावत इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो सब्सक्राइब कयो।